दादूजे गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल में कश्मीरी भाइरनि जे हक़ में रैली कढी वई। SS न्यूज़ के रिपोर्टर अकील लाखो मूजिब रैली की अगवानी हेड मास्टर जान मोहम्मद मेमर, उस्ताद मोहम्मद खान लाखो और उस्ताद अकरम मेमर कई। रैली में मौजूद उस्तादन SS न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त असांजी कश्मीरा भाइरनि से इंडियन आर्मी ज़ुल्म करे रही है। कश्मीरी भाइरनि के आज़ादी ॾेई जीअण जो हक़ ॾिनो वञे। तो दुनिया लेवल ते कश्मीरियुनि सां एहतजाज कयो थो वञे कश्मीरियुनि जे हक़नि जे लाइ। उन्हनि जे कानून मुताबिक़ 370 मुताबिक़ त ॿी को बि उन्हनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वञे ऐं उन्हनि जो पंहिंजो जेको मुल्क आहे, उन्हनि जी रियासत आहे, उनखे तस्लीम कयो वञे। पर 70 जे मुताबिक़ ई उन्हनि खे निगलेक्ट करे उन ते उतां इंडिया जी फ़ौज उन्हनि ते क़ाबिज़ थी वई आहे। ऐं जेको 35A मुताबिक़ जेको कानून आहे उन्हनि जी मुल्क जो इंडिया जो, त उन मुताबिक़ ॿी कंहिं बि मुल्क जो कंहिं बि रियासत जो को बि माण्हू उते सही ज़मीन का नथो ख़रीद करे सघे या फ़रोख़्त करे सघे या को वोट ॾेई सघे। पर उन जे बावजूद बि उते जॾहिं हरी सिंह आयो, उन जॾहिं इंडिया वारनि खे घुरायो फ़ौज खे, ऐं जॾहिं उहे आया त उन खां बाद में उहे क़ाबिज़ थी अॼु ॾींहं ताईं उन मुस्लमाननि ते वेही रहिया आहिनि। कश्मीरियुनि ते जेके सॼी दुनिया लेवल ते उन्हनि ते थुकलान वसे पई थी त इन्हनि खे पंहिंजा हक़ ॾियो, इन्हनि खे पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी ॾियो। 80% जेके उते मुस्लमान आहिनि उन जे बावजूदि उन्हनि खे हक़नि खे तस्लीम नथो कयो वञे। सो उन्हनि सां यकजहती तौरु जेको 1990 में पाकिस्तान जी वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो साहिबा 5 फेबरवरी मुल्क में ऐलान कयो त असां कश्मीरियुनि सां यकजहती तौरु मल्हाईंदासीं। उन जे हिसाब सां असां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल, लोअर सेकेंडरी स्कूल, इरिगेशन कॉलोनी तरफ़ां असां इन जे करे असां रैली कढूं था त जीअं दुनिया लेवल ॾिसे त पंहिंजे कश्मीरियुनि खे, मुस्लमाननि खे हक़ मिली सघनि। यकजहती जे सिलसिले में गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल इरिगेशन कॉलोनी दादू जी तरफ़ खां रैली कढी आहे। ऐं असां बैन अल-अक़वामी इदारनि खे ऐं बैन अल-अक़वामी जेके आहिनि असांजा अक़वाम मुतहदा उनखे अपील कयूं था त कश्मीरियुनि खे उन्हनि जे ख़ुदि राज़ियत ॾिनो वञे ऐं उन्हनि जो हक़ तस्लीम कयो वञे ऐं उन्हनि कश्मीर में थींदड़ मज़ालिम जेके आहिनि उहे बंदि कया वञनि। जीअं त 5 फेबरवरी जे निस्बत सां आहे, 5 फेबरवरी आचर आहे, उन जे करे हिनखे अॼु असां मल्हाए रहिया आहियूं। कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, कश्मीर हॉलीडे।